अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब जी भाइर भेनर सब्सक्राइबर व्यूअर्स सभु कीअं आहियो। उमेद त तव्हां सभु ठीकु हूंदा। अलाह जे करम सां असीं बि ठीकु आहियूं। ऐं मां डेली 2 ॾींहंनि खां राति जो लाइव अचां पई, पर केरु बि मुंहिंजो सिंधी भाउ का भेण जेको सो लाइव में मूंसां न पिया जेको सो अचनि। त तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां त राति जो 10:30 बजे मां सिंधी में लाइव कंदी आहियां, त ज़रूरु तव्हां मुंहिंजी लाइव में अचो ऐं कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। ईअं लॻंदो आहे साम्हूं ॼण असां पाण में गॾु वेठा आहियूं। त तव्हां ज़रूरु ईंदा कयो लाइव मुंहिंजी लाइव खे जॉइन कंदा कयो, चाहे सिंधी हुजो या उर्दू स्पीकिंग हुजो, कहिड़ी बि ॿोली में हुजो, तव्हां ज़रूरु ईंदा कयो। त अॼु जो मुंहिंजो टॉपिक आहे त रोज़ानो डेली जेको सो यूट्यूब ते हीअ हिकिड़ा ख़बर जेका आहे गर्दिश पई करे त हिकु जिन इंसान औरत सां शादी कई आहे ऐं हूअ उनजी ॿार जी माउ थियण वारी आहे। सो एतिरियूं ॻाल्हियूं त असां पहिरें काफ़ी सारियूं ॿुधियूं आहिनि, पर हीअ तमामु अजीब ॻाल्हि पई लॻे त हीअ छा ईअं थी सघे थो। ऐं हुन पंहिंजे हस्बैंड खे जिन खे बि घुरायो ऐं हूअ चए थी मुस्लमान आहे, कासिम नालो अथसि। ऐं एंकर उनखां काफ़ी सारा सवाल कया त तो पढ़ाई करे ऐं पोइ हुनखे घुराईंदी, त पहिरें त हुन चयो त न उहो पाण ई ईंदो आहे। पर जॾहिं एंकर हुनखे चयो त तूं हुनखे घुराए, अगरि हू तोखे इजाज़त ॾिए थो त औरत जेको सो चवे थी त मूंखे का बि दिक़त न आहे, मां हुनखे घुराईंदसि। पर पोइ हूअ पढ़ाई करे ऐं हुनखे घुराए थी, त हिते ई ख़बर पइजी वञे थी त औरत जी ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे। सो इहो मां तव्हां खां पुछंदसि त तव्हां सभिनी बि इहा वीडियो ॾिठी हूंदी, छो त काफ़ी वीडियो वायरल थी चुकी आहे ऐं सभिनी ॾिठी आहे। पर मूंखे यकीन नथो अचे हीअ छा ड्रामो आहे, जिनात आहे, अलाह सां ईअं ख़लकी आहे, उन खे बाहि मां ख़लकियो आहे ऐं असीं हुनखे ॾिसी नथा सघूं। हू हर घर में रहे थी, हर हंधि रहे थी, न असां हुनखे को नुक़सान था पहुचायूं न हूअ असांखे पहुचाए थी। पर हीअ थोरो मामिलो मूंखे ईअं गड़बड़ पियो लॻे त तव्हां कीअं था इन खे सम्झो त छा हीअ ॻाल्हि सच आहे। ऐं मां हुन जूं वीडियो बि 3-4 ॾिठियूं आहिनि यूट्यूब ते जेके गर्दिश पियूं कनि। उतां पंहिंजे हस्बैंड खे घुराए थी, जिन मुड़ुस खे, उहो विहाणो उतां हिले थो, पर विहाणो उतां हिले थो यानी की खिसके थो। ईअं न आहे त हिकु हंध खां खणी उहो ॿिए हंधि रखिजे, न। त हीअ मूंखे लॻे थो को ड्रामो बि थी सघे थो, का रसी को धाॻो डोरी खणी ऐं हुनखे खिसकाए बि सघनि था। बहरहाल हीअ सभु ॻाल्हियूं अलाह ॼाणे थो, असांखे हिननि में का ख़बर न आहे। पर पोइ बि वरी बि मां पुछणु थी चाहियां त छा इहो आहे पॉसिबल आहे या न। ऐं काफ़ी मुंहिंजनि भाइरनि भेनरुनि खे इस्लामी ॻाल्हियुनि जी ऐं इन्हनि जी ख़बर हूंदी, छो त सभु पढ़ियल ॻढ़ियल जेके आहिनि हिते यूट्यूब ते या ईअं सम्झो मीडिया ते आहिनि। ईअं न आहे त को अनपढ़ियल आहिनि, असांजी काफ़ी भेनर जेके आहिनि उहे पढ़ियल लिखियल आहिनि। पर हीअ थोरी मूंखे तसदीक करे कमेंट्स कयो त छा हीअ ॻाल्हि सच आहे ऐं थी सघे थी या न। सो अॼु मां सोचियो त अॼु तव्हां सां इन ॻाल्हि जो ज़िक्र कयां त हीअ छा वाक़ियो आहे। ऐं औरत जो मौक़ुफ़ जेको आहे 2 ॻाल्हियुनि में थोरो हू हिचकिचाए बि थी, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि करे थी, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि करे थी। ऐं असां नंढा हूंदा हुआसीं त असां जॾहिं मामाणे वेंदा हुआसीं त पोइ मामनि उहे ॻाल्हियूं कंदा हुआ त फलाणो असां वटि मौलवी साहिबु आहे जंहिं वटि मुस्लमान जिन आहिनि ऐं उहे पढ़ंदा आहिनि। उहे क़ुरान शरीफ़ पढ़ंदा आहिनि त उन्हनि जो आवाज़ु असांखे ॿुधण में ईंदो आहे, पर असांखे सम्झ में न ईंदो आहे त हू छा था चवनि ऐं पढ़नि। बल्कि हू मौलवी पाण उन हीअ कमरे जो दरवाज़ो ई बंदि करे छॾींदो आहे। सो प्लीज़ महिरबानी करे ॿुधाइजो हिन नंढड़ी सी वीडियो में त हिन ॻाल्हि में आख़िर छा आहे, केतिरी सदाकत आहे। सभिनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर पवे थी त जेको सो इहे ॻाल्हियूं
वाक़िफ़ आहिनि या को शूशो आहे जेको शोशे खे माण्हू उथारीनि पिया। ऐं हीअ औरत या त को अहिड़ो नाविल को पढ़ियो आहे या को ड्रामो ॾिठो आहे को ॿाहिरियों अंग्रेज़ी या को उर्दुनि में अहिड़ा ड्रामा अचनि था त उन मां ई हिन कुझु जेको सो करे ऐं ॿुधायो आहे। सो प्लीज़ माइंड न कजो, इहो ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मुंहिंजी वीडियोज़ पसंदि अचनि त उन खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि ज़रूरु कयो। हिते हिन प्लेटफॉर्म ते केर को ख़ुशी मां नथो अचे, पर लेडीज़ जेके घरनि में वेठियूं आहिनि उहे बि चाहिनि थियूं त असां पंहिंजे घर वारनि जी हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं हितां इंटरनेट ऐं मीडिया तां जेको सो असां पंहिंजी अर्निंग कयूं। सो इन करे मां बि हिते आयल आहियां, पहुतल आहियां तव्हां वटि, त तव्हां मुंहिंजे चैनल खे केतिरी सपोर्ट ॾियो था ऐं जल्दी में ऐं तकड़ में मूंखे सब्सक्राइब कयो वीडियो पसंदि अचे त। ऐं लाइव में जेका आहे ज़रूरु लाइव कंदा में ईंदा कयो, जॉइन कंदा कयो मुंहिंजी लाइव। त पोइ इन ई सां गॾु ई मां जेको सो हीअ टॉपिक हिते ई बंदि थी कयां ऐं वीडियो खे हिते क्लोज़ थी कयां। त पोइ मिलंदासीं वरी नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। पाण बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि रहण ॾियो ऐं असांखे बि दुआउनि में यादि कंदा। अल्लाह हाफ़िज़।